नवाबशाह पुलिस नकली जूस ठाहींदड़ फैक्ट्री ते छापो हणी ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सीआईए पुलिस जो चवणु आहे त मलिक कॉलोनी नवाबशाह में जूस जी नकली फैक्ट्री ते छापो हणी हज़ारनि जी तादाद में भरियल ख़ाली बोतलूं, प्लास्टिक जा दॿा ऐं ॿियो सामान हथ करे फैक्ट्री मालिक आफ़ताब गौरीअ खे संदसि ॿिनि पुटनि मोहम्मद आसिफ गौरी ऐं राजा तनवीर गौरीअ समेत गिरफ़्तार कयो आहे। उन मौके ते सीआईए इंचार्ज इंस्पेक्टर मुबीन परियाड़ ॿुधायो त ही जूस इंसानी सेहत लाइ हानिकार आहे ऐं नवाबशाह खां सवाइ ॿियनि ज़िलनि खे बि सप्लाई कयो वेंदो। हुन चयो त हिते छापे दौरान मासूम ॿारड़ा बि हथ आया आहिनि जिन खां गैर क़ानूनी पोरियो वरितो वेंदो। होॾां गिरफ़्तार फैक्ट्री मालिक आफ़ताब गौरी ऐं संदसि पुटनि चयो त असां जूस शीज़ा जे नाले सां ठाहींदा आहियूं ऐं उन्हीअ में मैंगो जो लिक्विड इस्तेमाल कंदा आहियूं। हुननि चयो त असां वटि फैक्ट्रीअ जो लाइसेंस बि आहे ऐं रजिस्टर्ड पिण थियल आहे जंहिंजा कागज़ पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾिया आहिनि जॾहिं त उन मौके ते पोरियो कंदड़ ॿारड़ा पिण फैक्ट्रीअ में मौजूद हुआ। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।